ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 17/8/2024। मिठा मिठा बापदादा चवनि था, मिठी मिठी ॿार विनाशी शरीरनि सां प्यार न करे करे अविनाशी बाप सां प्यार करो त रोइण सां छुटी वेंदी। विनाशी शरीरनि सां प्यार न करे अविनाशी बाप सां प्यार करो त रोइण छुटी वेंदो। प्रश्न: अनराइटिस प्यार छा आहे, उनजो परिणाम छा हूंदो? उत्तर आहे, विनाशी शरीरनि में मोह रखणु अनराइटिस प्यार आहे। जो विनाशी चीज़ुनि में मोह रखंदा आहिनि उहे रोईंदा आहिनि। देह अभिमान जे कारण रोइणु ईंदो आहे न। सत्युग में सभु आत्म अभिमानी आहिनि, हिन करे रोइण जी ॻाल्हि ई न रहंदी आहे। त जो रोईंदा आहिनि उहे खोईंदा आहिनि। अविनाशी बाप जी अविनाशी ॿारनि खे हाणे शिक्षा मिलंदी आहे, देही अभिमानी ठहो त रोइण छुटिजी वेंदो। ओम शांति। इहे त ॿार ई ॼाणंदा आहिनि कि आत्मा अविनाशी आहे, बाप बि अविनाशी आहे। त प्यार कंहिंखे करिणो खपे? अविनाशी आत्मा खे न, अविनाशी खे ई प्यार करिणो। अविनाशी शरीर खे थोरी प्यार करिणो खपे। सॼी दुनिया विनाशी आहे, हर चीज़ विनाशी आहे, ये शरीर विनाशी आहे, आत्मा अविनाशी आहे। आत्मा जो प्यार अविनाशी हूंदो आहे। आत्मा कॾहिं मरदी न आहे, उनखे चइबो आहे राइटिस। बाप चईंदा आहिनि त अनराइटिस ठही वियो आहे। वास्तव में अविनाशी जो अविनाशी सां गॾु प्यार हुजणो खपे। अविनाशी बाप जो अविनाशी आत्मा जो अविनाशी बाप सां प्यार हुजणो खपे। तव्हांजो प्यार विनाशी शरीरनि सां थी वञे करे रोइणो पवंदो आहे। अविनाशी सां गॾु प्यार न आहे। विनाशी सां गॾु प्यार हुजण सां रोइणो पवंदो आहे। विनाशी चीज़ुनि सां प्यार रखण सां रोइणो पवंदो आहे। हाणे तव्हां पंहिंजे खे अविनाशी आत्मा सम्झंदा आहियो त रोइण जी ॻाल्हि न रहंदी आहे। छो जी आत्म अभिमानी आहियो त बाप हाणे तव्हां ॿारनि खे आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। देह अभिमान थियण सां रोइण थींदो आहे। विनाशी शरीर पिछाड़ी रोईंदा आहिनि, न सम्झंदा आहिनि आत्मा मरदी न आहे। बाप चईंदा आहिनि पंहिंजी खे आत्मा सम्झो। त अविनाशी बाप जा अविनाशी आत्मायूं आहियो न, तव्हांखे रोइण जी दरकार न आहे। आत्मा हिकु शरीर छॾे ॿियो पार्ट वॼाईंदी आहे। इहे त खेल आहे न। तव्हां शरीर सां ममत्व छो रखंदा आहियो? देह से देह जे सभु संबंधनि सां बुद्धि योग तोड़े छॾियो। हाणे पंहिंजे खे अविनाशी आत्मा सम्झो। जेसि ताईं जो आहे उन सां सुठी रीति मिली जुली करे खाओ पीओ मौज मनायो। कॾहिं बि आत्मा शरीर छॾे हली वञे त पोइ छो रोऊं असां? ठीकु आहे, त अॼु ई खाई पी ख़ुशी मनायो। कल्ह जो त वैसे बि ॻाईंदा बि आहिनि, कल्ह जो कोई भरोसो न आहे। अर्थात आत्मा त न मरदी, पर हुनजो उहो शरीर, उन सां जो हुन शरीर सां गॾु असांजो संबंध आहे उहो न रहंदो। बाक़ी रहियो भाव हाज़ संबंध या ॿियो शरीर वठण खां पोइ अगरि ॿियो संबंध रहियो त आत्मा जी जो विशेषतायूं आहिनि, जो गुण आहिनि, उन्हनि खे बुद्धि में रखिणो खपे न। त उहो त ॿिए शरीर में ईंदी त बि उन जा थोरा बहुत गुण संस्कार त ओड़ा हूंदा ई न। त बाबा चवनि था पंहिंजी खे अविनाशी आत्मा सम्झो। आत्मा कॾहिं मरदी न आहे। गायन बि आहे न, जो रोयो सो खोयो। आत्म अभिमानी ठहिण सां ई लाइक़ु ठही वेंदो। त बाप अची करे देह अभिमानी सां आत्म अभिमानी ठाहींदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हां कीअं भुलिजी वियो? जन जन्मांतर तव्हांखे रोइणो पियो आहे न। हाणे वरी खां तव्हांखे आत्म अभिमानी ठहिण जी शिक्षा मिलंदी आहे। पोइ तव्हां कॾहिं रोईंदव न। इहा रोइण वारी दुनिया आहे, उहा हसण वारी दुनिया आहे। ये दुख जी दुनिया, उहा सुख जी दुनिया। बाप ॾाढो सुठी रीति सां शिक्षा ॾींदा आहिनि। अविनाशी बाप अविनाशी ॿारनि खे शिक्षा ॾींदा आहिनि। अविनाशी बाप जी अविनाशी ॿारनि खे शिक्षा मिलंदी आहे। उहो देह अभिमानी आहिनि त देह खे ई ॾिसंदा आहिनि, शिक्षा ॾींदा आहिनि।
त देह जी यादि अचण सां रोइणो थींदो आहे। ॾिसंदा बि आहिनि शरीर ख़तमु थी वियो, पोइ उनखे यादि करण सां फ़ाइदो छा थींदो आहे। मिटी खे यादि कबो आहे छा? अविनाशी चीज वञी करे ॿियो शरीर वतई। अविनाशी चीज वञी करे ॿियो शरीर वतई। हिन में रोइण जी त कोई ॻाल्हि न आहे न। इहे त ॿार ॼाणंदा आहिनि जो सुठो कर्म कंदो आहे उनखे पोइ शरीर बि सुठो मिलंदो आहे। कोई खे ख़राबु रोगी शरीर मिलंदो आहे, उहो बि कर्मनि अनुसार। ईअं न की सुठो कर्म कयो आहे त मथे हली वेंदा, न, मथे त कोई वञी न सघंदो आहे। सुठा कर्म कया त सुठो कहलाईंदो, जनम सुठो मिलंदो, पोइ बि हेठि त उतरणो ई आहे। तव्हां ॼाणंदा आहियो की सभु चढ़ंदा कीअं आहियूं। भले सुठा कर्मनि सां कोई महात्मा ठहींदो आहे, पोइ बि कला त कम जा थींदी आहे न। बाप चईंदा आहिनि पोइ बि ईश्वर खे यादि करे सुठा कर्म कंदा आहिनि त उन्हनि खे अल्पकाल क्षणभंगुर सुख ॾींदो आहियां। बाप चईंदा आहिनि त बि कोई अल्पकाल कोई सुठा कर्म कंदा आहिनि त उन्हनि खे मां थोरो सुठो फल ॾेई छॾंदो आहे। त बाबा चवनि था पोइ बि सीढ़ी त हेठि उतरणी आहे न। मतिलबु आत्मा जी गिरती कला त थियणी आहे। सम्झो की द्वापर का सुठा कर्म करे करे हुनजो हर जनम सुठो थींदो थींदो, लेकिन डिग्री त कम थींदी ई वेंदी आहे न। जीअं सत्युग में बि असत्युग त्रेता में असांजो सुख जो जीवन आहे, परंतु डिग्री त कम थी वई न। सुख जी डिग्री कम थी वेंदी आहे, हुते दुख जी डिग्री ज़्यादा थींदी वेंदी आहे द्वापर कलयुग में। नाम करे करे सुठो थी वेंदो, सुठो हूंदो आहे। हिते त मनुष्य सुठा बुरा कर्म खे बि न ॼाणंदा आहिनि। रिधी सिधी वारनि जो केॾो वान आहे। उन्हनि जे पिछाड़ी मनुष्य जीअं हैरान थींदा आहिनि। आहे त सॼो अज्ञान। सम्झो कोई इनडायरेक्ट दान पुण्य कंदा आहिनि, धर्मशाला हॉस्पिटल ठाहींदा आहिनि त ॿिए जन्म में उनजो एवजो ज़रूरु मिलंदो आहे। बाप खे यादि कंदा आहिनि, भल गारियूं बि ॾींदा आहिनि त बि मुख सां भॻवान जो नाम वठंदा आहिनि। बाक़ी अनजान हुजण जे कारण कोई ॼाणंदा न आहिनि। भॻवान खे यादि करे रुद्र जी पूजा कंदा आहिनि, रुद्र खे भॻवानु सम्झंदा आहिनि, रुद्र यज्ञ रचंदा आहिनि न। शिव रुद्र जी पूजा कंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मुंहिंजी पूजा कंदा आहिनि, परंतु बेसमझी सां छा ठाहींदा आहिनि, छा कंदा रहंदा आहिनि। जेतिरा मनुष्य ओतिरो उन्हनि जे गुरु, है न। बाबा जो नाम वठंदा आहिनि, बाबा जो निराकार रूप में लिंग बि ठाहींदा आहिनि, परंतु बेसमझी सां अलाए छा कंदा रहंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि जेतिरा मनुष्य ओतिरा उन्हनि जा गुरु। झाड़ जे नए नए पत्ता आहिनि न, टाल टालियूं आदि निकिरंदा रहंदा आहिनि त केतिरा शोभंदा आहिनि। सतोगुणी हुजण जे कारण उन्हनि जी महिमा थींदी आहे। बाबा चवनि था सतोगुणी हुजण जे कारण उन्हनि जी महिमा थींदी आहे। बाप चईंदा आहिनि कि इहा दुनिया आहे ई विनाशी चीजनि। बाप चईंदा आहिनि सतोगुणी हुजण जे कारण उन्हनि जी महिमा थींदी आहे। कंहिंजी जेका नया नया गुरु निकिरंदा आहिनि न, जीअं ऊपर मथां खां कोई नई आत्मा आई, अगरि उनखे कोई पंहिंजो मत पंड स्थापना करणो वारो हूंदो त शुरू में उनजी महिमा निकिरंदी आहे। बाप चईंदा आहिनि कि इहा दुनिया आहे ई विनाशी चीजनि सी, त विनाशी चीजनि खे प्यार करण वारी इहा दुनिया आहे। कोई त ॾाढो कोई जो त ॾाढो प्यार हूंदो आहे, जो मोह में जीअं पागल ई थी वेंदा आहिनि। वॾा वॾा सेठ माण्हू मोहवश पागल थी वेंदा आहिनि। माताउनि खे ज्ञान न हुजण जे कारण विनाशी शरीर पिछाड़ी विधवा ठही केतिरो रोईंदी यादि कंदी आहे न। हाणे तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झी शरीरनि खे बि आत्मा, ॿियनि खे बि आत्मा ॾिसंदा आहियो त जरा बि दुख न थींदो आहे। भई हाणे असां ॾिसूं, अगरि कोई डेड बॉडी अगरि असांखे उन समय यादि हुजे, ऐं छा थींदो हुन समय असांखे यादि बि हूंदो आहे, पको बि हूंदो आहे
लेकिन कई बार न वायुमंडल जो प्रभाव असां ते पइजी वेंदो आहे, जो त एतिरो शक्तिशाली स्थिति हुजणी खपे असांजी। माताउनि खे ज्ञान न हुजण जे कारण विनाशी शरीर पिछाड़ी विधवा ठही केतिरा रोईंदी यादि कंदी आहे। हाणे तव्हां पंहिंजी खे आत्मा सम्झी ॿिए खे बि आत्मा ॾिसंदा आहियो त जरा बि दुख न थींदो आहे, लेकिन असां में एतिरी शक्ति हुजणी खपे कि असांजे मथां वायुमंडल जो प्रभाव बि न हुजे। असांखे लॻंदो आहे कि हा मूंखे ज्ञान आहे, पतो आहे, इहा आत्मा हली वई अंदरि, असां चईंदा रहंदा आहियूं, लेकिन उहा शक्ति अगरि न हूंदी न त असां प्रभाव में अची करे असां बि उन समय आंसू बहाए सघंदा आहियूं। इन करे इहे योग अभ्यास बि ॾाढो ज़रूरी आहे। पढ़ाई खे सोर्स ऑफ इनकम चइबो आहे न, पढ़ाई में एम ऑब्जेक्ट बि थींदी आहे, परंतु उहा आहे हिकु जन्म जे लाइ। गवर्नमेंट जे सां पगार मिलंदी आहे न, पढ़ी करे धंधो धोरी कंदा आहिनि तॾहिं पैसा आदि मिलंदा आहिनि। बाबा चवनि था कि पढ़ाई त सोर्स ऑफ इनकम हूंदी आहे, पढ़ाई सां पढ़ाई में एम ऑब्जेक्ट बि हूंदी आहे, परंतु हिकु जन्म जे लाइ गवर्नमेंट सां पगार मिलंदी आहे। पढ़ी करे अंधाधुंधी कंदा आहिनि तॾहिं धंधा धूरी आदि कंदो आहे, पढ़ी लिखी करे तॾहिं पैसा मिलंदा आहिनि। हिते त पोइ ॻाल्हि ई न आहे। तव्हां अविनाशी ज्ञान रतन सां झोली कीअं भरंदा आहियो? आत्मा सम्झंदी आहे कि बाबा असांखे अविनाशी ज्ञान खज़ानो ॾींदा आहिनि। भई दुनिया में बि माण्हुनि खे पढ़ाई करे कमाई करे पोइ पैसा आदि मिलंदा आहिनि न। ऐं हिते बाबा छा था करनि, तव्हांखे ज्ञान रत्न सां झोली भरंदा आहिनि। बाबा असांखे विनाशी ज्ञान खज़ाना ॾींदा आहिनि, जेके धारण कंदा आहियूं त असां बि उते पहुची वेंदा आहिनि। पोइ ॿियनि खे बि ॿुधाईंदा आहियूं, हिन अनुसार असांजो पद मथे थी वेंदो आहे। असांखे कोई हिते बाबा पैसा आदि न ॾींदा आहिनि, हुन जे बदिले सत्युग में असांखे महल मिलंदा। भॻवानु पढ़ाईंदा आहिनि त ज़रूरु भॻवानु भगवती ठाहींदा न। वास्तव में न लक्ष्मी नारायण खे भॻवानु भगवती सम्झण बि रॉन्ग आहे। भॻवानु भगवती सम्झण बि रॉन्ग आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, ओहो असां देह अभिमानी थी वियासीं त असांजी बुद्धि केतिरी डिग्रेड थी वई हुई, जीअं जानवर बुद्धि ठही वेंदा आहिनि। जानवरनि जी सेवा बि सुठी, ॾाढी सुठी हूंदी आहे। बाबा चवंदा आहिनि मनुष्यनि जी त कुझु बि न आहे। ॾिसो दुनिया में जानवर बुद्धि ठही वेंदा आहिनि, देह अभिमान हूंदो आहे। जॾहिं असां देह अभिमान में अची वेंदा आहियूं त असांजी बुद्धि केतिरी डिग्रेड थी वेंदी आहे, जीअं त जानवर बुद्धि थी वेंदी आहे। बाबा चवंदा आहिनि कि अगरि असां भॻवान खे न ॼाणूं, ख़ुदि खे न ॼाणूं त इहे त जानवर बि ख़ुदि जो घर पालंदा आहिनि, ॿार पैदा कंदा आहिनि, रोटी आदि खाराईंदा आहिनि, घर आदि ठाहींदा आहिनि, त मनुष्य बि कई त छा वॾी ॻाल्हि आहे। जानवरनि जी सेवा बि ॾाढी सुठी थींदी आहे दुनिया में। ॾिसो केॾी सुठी सेवा थींदी आहे दुनिया में। अॼुकल्ह माण्हुनि खे इंसान नथो वणे, जानवर पाले करे उन्हनि जी सेवा कंदा आहिनि। मनुष्यनि जी त कुझु न आहे, रेस जी घोड़ आदि जी केतिरी संभाल थींदी आहे। हिते त मनुष्य जी ॾिसो छा हालति आहे। कुतनि खे केतिरो प्यार सां संभालंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कुतनि खे केतिरो प्यार सां संभालंदा आहिनि, चटदार रहंदा आहिनि, साथ में सुलाईंदा बि आहिनि। ॾिसो दुनिया जो छा हाल थी वियो। हुते सत्युग में इहो धंधो हूंदो न आहे। त बाप चवंदा आहिनि ॿार तव्हांखे माया रावण अनराइटिस ठाहे छॾियो अथई। अनराइटिस राज्य आहे न, मनुष्य अनराइटिस त सॼी दुनिया बि अनराइटिस थी वेंदी आहे। मनुष्य अनराइटिस आहे त सॼी दुनिया बि अनराइटिस थी वेंदी आहे। राइटिस ऐं अनराइटिस दुनिया में ॾिसो केतिरो फ़र्क़ु आहे। राइटिस ऐं अनराइटिस। कलयुग जी हालत ॾिसो छा आहे। मां स्वर्ग स्थापन करां थो त माया बि पंहिंजी स्वर्ग ॾेखारींदी आहे, टेम्पटेशन ॾींदी आहे न। आर्टिफिशियल धन केतिरो आहे, सम्झंदा आहिनि असां हिते ई स्वर्ग में वेठा आहियूं।
स्वर्ग में थोड़ी एतिरा ऊचा 100 मंज़िल जा मकान आदि हूंदा, कीअं मकान सजाईंदा आहिनि। हुते त डबल स्टोरी जा बि मकान न हूंदा, मनुष्य ई ॾाढा थोरा हूंदा। एतिरी ज़मीन हूंदी त छा कंदासीं। हिते ज़मीन जे पिछाड़ी केतिरो लड़ंदा झगड़ंदा आहिनि। ख़ुदि बि सुख न वठंदा आहिनि, ॿियनि खे बि न वठण ॾींदा आहिनि। हुते त सॼी ज़मीन तव्हांजी हूंदी। केतिरो फ़र्क़ु थी वेंदो न राति ॾींहं जो। उहो लौकिक भाव, इहो पारलौकिक भाव। पारलौकिक भाव ॿारनि खे छा न ॾींदा आहिनि। अधु कलाक तव्हां भक्ति कंदा आहियो, बाप साफ़ चईंदा आहिनि इन्हनि सां मुक्ति न मिलंदी आहे, अर्थात मूंसां कोई न मिलंदो आहे परम धाम में बाबा सां। तव्हां मुक्ति धाम में मूंसां ई मिलंदा आहियो। भक्ति सां असां परम धाम में बाबा सां न मिली सघंदा आहियूं। ज्ञान में हलंदासीं त असां मुक्ति धाम में बाबा खां मिली सघंदा आहियूं। मां ही मुक्ति धाम में रहंदो आहियां, तव्हां बि मुक्ति धाम में रहंदा आहियो न। तव्हां बि मुक्ति धाम में रहंदा हुया। पोइ उतां खां स्वर्ग बाबा चईंदा आहिनि तव्हां बि पहिरियों मुक्ति धाम में रहंदा हुया न। पोइ उतां खां तव्हां बाबा चईंदा आहिनि कि मां बि मुक्ति धाम में रहंदो आहियां, तव्हां बि मुक्ति धाम में रहंदा। पोइ हुतां खां त स्वर्ग में अची वेंदा आहियो। हुते स्वर्ग में न हूंदा आहियो, परम धाम में। ही त ड्रामो ठहियलु आहे न, पोइ हू बहु रिपीट थींदो आहे। ये ज्ञान सां भुलिजी वेंदा आहियूं, ये प्रायलोक थी वेंदो आहे। जेसिताईं संगम युग न अचे तेसिताईं गीता जो ज्ञान कीअं थी सघंदो आहे। बाक़ी जो बि शास्त्र आदि आहिनि उहे सभु भक्ति मार्ग जा शास्त्र आहिनि। हाणे तव्हां नॉलेज ॿुधो था, मां बीज रूप ज्ञान जो सागर तव्हांखे कुझु बि करणु न ॾींदो आहे, पांव बि पाइणु न ॾींदो आहे। पांव कंहिंजा पाईंदा, शिव बाबा जा त पांव ई न आहिनि, इहे त ब्रह्मा जा पांव आहिनि। त ब्रह्मा जा पांव बाबा चवनि था इहे त ब्रह्मा जा पांव पाइणु थी वियो। शिव बाबा जो त कोई पांव आहे न, ही त ब्रह्मा जो पांव पाइणु थी वियो। मां त तव्हांजो ग़ुलाम आहियां। उन्हनि खे चईंदा आहिनि निराकारी निर्विकारी। सो बि जॾहिं उहे एक्ट में अचनि तॾहिं त निरंकारी चइबो आहे न। बाप तव्हांखे अथाह ज्ञान ॾींदा आहिनि। इहा अविनाशी ज्ञान रतन जो दान आहे। इहा अविनाशी ज्ञान रतन जो दान आहे। अविनाशी ज्ञान रत्न वठी करे पोइ ॿियनि खे दान कंदा वञो। बाबा चवनि था कि मां तव्हांखे अथाह धन ॾींदो आहे, ज्ञान धन। इहे अविनाशी ज्ञान रतन जो दान करो। पोइ जो जेतिरो वठे अविनाशी ज्ञान रतन वठी करे बाबा चईंदा आहिनि अविनाशी ज्ञान रतन ॿियनि खे दान कंदा वञो। इन रत्ननि जे लाइ ई चइबो आहे हिकु हिकु रतन ₹1,00,000 जो आहे। क़दम क़दम ते पदम ॾियण वारो हिकु बाप ई आहे। सर्विस ते ॾाढो अटेंशन खपे। तव्हांजो क़दम आहे यादि जी यात्रा, उन्हनि सां तव्हां अमर ठही वेंदा आहियो। हुते मरण आदि जो फ़िकर न हूंदो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि कि अविनाशी हुते मरण आदि जी फ़िकर न हूंदी आहे न। हिते त क़दम बाबा चवनि था हिते त असांखे यादि में रही करे असां हाणे अमर ठहूं था त हुते मरण जी फ़िकर न रहंदी आहे। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदा आहियूं। मोह जी राजा जी कथा बि ॿुधी आहे न। इहे त बाप ई सम्झाईंदा आहिनि। हाणे बाप तव्हांखे अहिड़ो ठाहींदा आहिनि। हाणे जी ॻाल्हि आहे कि बाबा असांखे कहिड़ो ठाहिनि था। बाबा असांखे केॾो ऊच ठाहिनि था न। त इहे सभु बाप असांखे ॿुधाईंदो आहिनि कि हाणे जी सभु ॻाल्हियूं आहिनि। रक्षाबंधन जो पर्व बि मल्हाईंदा आहिनि। इहे कॾहिं जी निशानी आहे। कॾहिं भॻवानु चयो कि पवित्र ठहो। इहे मनुष्य खे पतो न आहे
कि नई दुनिया कॾहिं पुराणी दुनिया कॾहिं हूंदी आहे, ये कंहिंजी बि बुद्धि में न ईंदी आहे। एतिरो चईंदा आहिनि कि हाणे कलयुग आहे, एतिरो चईंदा आहिनि कि हाणे ये कलयुग हले थो, लेकिन हाणे कलयुग आहे, सत्युग हुयो हाणे न। दुनिया में पूरो कुछ न पतो आहे, पर ये पतो आहे कि हाँ भई ये कलयुग खां पोइ सत्युग ईंदो, लेकिन डिटेल में न पतो आहे। पुनर्जन्म खे बि मञदा आहिनि न, 84 लख चई ॾींदा आहिनि त ज़रूरु पुनर्जन्म थियो हूंदो न। निराकारी बाप खे सभु यादि कंदा आहिनि, निराकारी बाप खे सभु यादि कंदा आहिनि। उहे सभी आत्माउनि जो बाप आहे, उहे ई अची करे सम्झाईंदा आहिनि। देहधारी बापू त ॾाढा आहिनि, जानवरनि जी पंहिंजे ॿारनि जे, जानवर बि पंहिंजे ॿारनि जा बापू आहिनि। हुन जे लाइ त अहिड़ो अहसासु न करिणो आहे कि जानवर आदि बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो देहधारी बापू त ॾाढा आहिनि, जानवर बि पंहिंजे ॿारनि खे बापू जी, जानवर बि पंहिंजे ॿारनि जा बापू आहिनि। ॾिसो केॾी वॾी ॻाल्हि आहे। निराकार बाप असांजी हर आत्मा जो बाप आहे। देहधारी बाप बि आहिनि, जानवर बि पंहिंजे ॿारनि खे बापू चईंदा आहिनि। उन्हनि जे लाइ त ईअं न चईंदासीं कि जानवरनि जो बाप। सत्युग में कोई कुझु किचड़ पट्टी हूंदी ई न आहे, जहिड़ो मनुष्य ओड़ो फर्नीचर। हुते पंछी आदि बि फर्स्ट क्लास ख़ूबसूरत हूंदा, इहे सुठी सुठी चीज़ूं हूंदियूं। हुते फल केतिरो स्वीट हूंदो, पोइ उहे सभु काॾे हली वेंदा, स्वीट सां निकिरी कड़वा थी वेंदा, स्वीटनेस निकिरी करे असांजो पार्ट अहिड़ो थी वेंदो आहे। ॿियो आहे बाबा असांखे चवनि था कि स्वीटनेस निकिरी कड़वाहट अची वेंदी आहे, हिकदमि थर्ड क्लास ठही वेंदा आहिनि। जो चीज़ थर्ड क्लास ठही वेंदी आहे न, त चीज़ बि थर्ड क्लास ठही वेंदी आहे। थर्ड क्लास ठहींदा आहिनि त चीज़ बि, मतिलबु असां वटि जो उहो हूंदी आहे न फर्नीचर, उहो बि थर्ड क्लास थी वेंदो आहे। पर न, हाणे असांखे वरी खां फर्स्ट क्लास ठाहींदासीं त असांखे सत्युग में चीज़ियूं बि एॾी फर्स्ट क्लास मिलंदियूं। कलयुग में आहे थर्ड क्लास, सत्युग में आहे फर्स्ट क्लास। सभु चीज़ सतो रजो तमो में सां पास थींदियूं आहिनि। हुते त कोई मज़ो न आहे, हिते त कोई मज़ो न आहे, सॉरी, हिते त चीज़ुनि में मज़ो न आहे। आत्मा बि तमो प्रधान त शरीर बि तमो प्रधान। हाणे त ॿारनि खे ज्ञान आहे, काथे आहे उहा, काथे हीअ राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। बाप तव्हांखे केतिरो उच्च ठाहींदा आहिनि, जेतिरो यादि कंदा ओतिरो हेल्दी वेल्दी हैप्पी थींदा वेंदो, हेल्थ वेल्थ ॿई मिली वेंदा। बाक़ी छा खपे, ॿई चीज़नि में हिकु न हुजे त हैप्पीनेस न हूंदी आहे। सम्झो हेल्थ आहे, वेल्थ न, त पोइ हैप्पीनेस किथे ईंदी? मुंहं में ई त बाबा चईंदा आहिनि, हैप्पीनेस त शिकिल सां ॾेखारण में ॾींदी आहे न। त बाप तव्हांखे केतिरो उच्च ठाहींदा आहिनि, जेतिरो यादि कंदव हेल्थ वेल्थ ॿई मिलंदा। बाक़ी छा खपे, ॿई चीज़ुनि में हिकु न त हैप्पीनेस न। सम्झो हेल्थ आहे वेल्थ न आहे त इहे कमु न आहे, ॻाईंदा बि आहिनि न, बाबा चईंदा आहिनि ॻाईंदा बि आहिनि। पैसा आहे त लाड़काना घुमी करे अचां, बाप सम्झाए, ॿार सम्झंदा आहिनि। भारत सोने जी चिड़िया हुई, हाणे सोनो किथे आहे? सोनो चांदी तांबो वियो, हाणे त कागज़ ई कागज़ आहे। कागज़ पाणी, बाबा चईंदा आहिनि कागज़ पाणी में वही वञे त पैसा किथे मिलंदा, है न। बाबा चवनि था ॾिसो किथे सोने जो, पोइ चांदी, पोइ तांबो, पोइ वियो हाणे कागज़ प्लास्टिक।
सोनो त ॾाढो भारी हूंदो, उहो हुते ई पियो हूंदो, आग बि सोने खे जलाए न सघे। त इहे सभु दुख जी ॻाल्हियूं आहिनि। हिते सभु दुख जी ॻाल्हियूं आहिनि, हुते सभु सुख जी ॻाल्हियूं हूंदियूं। बाबा खे कल्प अची करे पढ़ाईंदा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो इहे सभु कुझु तयारु आहे। जीअं त कागज़ बाबा चवनि था कि ॾिसो इहे सोनो चांदी तांबे सां चीजूं ठाहींदे हाणे छा थी वियो आहे। सत्युग में सोनो त ॾाढो भारी हूंदो, उहो हुते ई पियो हूंदो, अॻियां बि सोने खे जलाए न सघिया। त हिते सभु दुख जी ॻाल्हियूं आहिनि, हुते सभु बाबा चवंदा आहिनि हिते सभु दुख जी आहिनि। बाप ईंदा ई आहिनि अपार सुख जी दुनिया में वठी वञण लाइ, अपार सुख जी दुनिया में वठी वञण लाइ। त बाप चवंदा आहिनि कि हाणे असांखे छा करिणो आहे, सुख जी दुनिया में हलण लाइ तयारु थियणो आहे। बाबा त कल्प अची करे पढ़ाईंदा आहिनि, इहे कोई नई ॻाल्हि थोरी आहे। ख़ुशी में रहणो खपे, ख़ुशी इहा अंत जी ॻाल्हि आहे। अतीन्द्रिय सुख गोपिन सां पुछो, पिछाड़ी में त ॾाढा सुठी रीति सम्झी वेंदा। रियल शांती कंहिंखे चइबो आहे, इहे बाप ई बतलाईंदा आहिनि। तव्हां बाप सां शांती जो वरसो वठंदा आहियो, उनखे सभु यादि कंदा आहिनि। बाप शांती जो सागर, बाप सम्झाईंदा आहिनि मूं वटि अची न सघंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कि तव्हां बाप सां शांती जो वरसो वठंदा आहियो, हुनजे रियल गुरु तव्हां बाप खां शांती जो वरसो वठंदा आहियो, उनखे चइबो आहे सभु यादि में। बाप शांती जो सागर, बाबा सम्झो शांती जो सागर, प्रेम जो सागर, आनंद जो सागर। बाप सम्झाईंदा आहिनि मूं वटि केरु अची न सघंदो आहे, मूं वटि कोई दुनिया में बाबा चवंदा आहिनि, बाप सम्झाईंदा आहिनि मूं वटि कोई अची न सघंदो आहे। फलानो धर्म फलाने समय ते ईंदा आहिनि। स्वर्ग में त अची न सघनि न। हाणे साधु संत ढेर निकिरी आहिनि त उन्हनि जी महिमा थींदी आहे, पवित्र आहे त उन्हनि जी महिमा ज़रूरु आहे। न हाणे नया उतरिया आहिनि, पुराणी जी त कढण जे लाइ टाइम बाबा चवंदा आहिनि पुराणी जी त एतिरी महिमा न थी सघे, पवित्र आहे त उनजी महिमा ज़रूरु आहे। उहा त दुखधाम भोगदा आहिनि न, दुख आत्मा दुख भोगती आहे। त फलानो धर्म फलाने समय ते ईंदो आहे, स्वर्ग में न ईंदो आहे। साधु संत ढेर ईंदा आहिनि, लेकिन उन्हनि जी महिमा छो निकिरंदी आहे, छो जी पवित्र रहंदा आहिनि। हाणे नया उतरिया आहिनि, पुराणे जी एतिरी महिमा न आहे, उहो त सुख भोगे तमो प्रधान में हली आहे। केतिरा ढेर गुरू आहिनि, क़िस्म जा निकिरी वेंदा आहिनि। इहे बेहद जे झाड़ खे कोई बाबा चवंदा आहिनि कि हिन बेहद जे झाड़ जी नॉलेज हाणे मां तव्हांखे ॾियां थो। केतिरा ढेर गुरू आहिनि, क़िस्म जा आहिनि। बेहद जे झाड़ खे कोई ॼाणंदो न आहे, मां ई तव्हांखे ॿुधाईंदो आहे। बाप सम्झाईंदा आहिनि कि भक्ति जी सामग्री एतिरी आहे, जेतिरो झाड़ फैलंदो आहे, ज्ञान बीज असांखे थोड़ी बाबा चवंदा आहिनि ज्ञान बीज शिव बाबा बीज रूप आहे न, भक्ति ऐं ज्ञान बीज केतिरो थोरो आहे।
भक्ति खे अधु कल्ह फलंदो आहे। इहे ज्ञान त सिर्फ़ु हिकु जनम जे लाइ आहे। ज्ञान खे प्राप्त करे तव्हां अधु कल्ह मालिक ठही वेंदा आहियो, पोइ भक्ति बंदि थी वेंदी आहे, ॾींहुं थी वेंदो आहे। हाणे तव्हां सदाकाल जे लाइ हर्षित थींदा आहियो। इन खे चइबो आहे ईश्वर जी अविनाशी लॉटरी। हाणे असांखे ईश्वर जी अविनाशी लॉटरी मिले थी त असां सदा हर्षित रहंदा आहियूं। उन जे लाइ पुरुषार्थ करिणो पए। ईश्वरी लॉटरी ऐं आसुरी लॉटरी में केतिरो फ़र्क़ु आहे, उन जे लाइ पुरुषार्थ करिणो पए। ईश्वर जी लॉटरी ऐं परमात्मा जी, ईश्वर जी लॉटरी ऐं आसुरी मनुष्यनि जी लॉटरी, ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे न। ॿियो बाबा असांखे चवनि था कि हाणे असांखे बाबा जी श्रेष्ठ मत ते हली करे ईश्वरीय लॉटरी वठणी आहे। अच्छा मीठी मीठी सिकल जे ॿारनि खे माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान तव्हांजी यादि जे हर क़दम में पद पाइण करे अमर पद प्राप्त करिणो आहे। अविनाशी ज्ञान रत्न जो बाप खां मिलंदा आहिनि, हिननि जो दान कंदा रहो। ॿियो आहे आत्म अभिमानी ठही अपार ख़ुशी जो अनुभव करिणो आहे। बाबा चई त ऐं अपार सुखनि जो अनुभव करिणो आहे। आत्मा अभिमानी थी अपार ख़ुशी जो अनुभव करिणो आहे। शरीरनि सां मोह कढी सदा हर्षित रहणो आहे। वरदान हर घड़ी खे अंतिम घड़ी सम्झी सदा रूहानी मौज में रहण वारा विशेष आत्मा ठहो। संगम युग रूहानी मौजुनि में रहण जो युग आहे, इन करे हर घड़ी रूहानी मौज जो अनुभव करिणो। त इन करे सदा यादि रखो मोह जी ठही करे सदा ख़ुशि रहणो आहे। ऐं बाबा चवनि था कि हर घड़ी रूहानी मौज जो अनुभव कंदा रहो। छोजी संगम युग आहे, कॾहिं कंहिं परिस्थिति व परीक्षा में मुंझणो न आहे। छोजी समय अकाले मृत्यु जो आहे। थोरो समय बि अगरि मौज जी वजह मुंझी आओ ऐं उन समय असांजी अंतिम घड़ी अची वई त अंतमती सुगति थी वेंदो। त बाबा चवनि था कि हाणे असांखे ईअं स्वयं खे पको करिणो आहे ऐं मुंझ न आहे, विशेष मुंझणो न आहे असांखे। थोरो समय बि अगरि मौज जी बजाय मुंझी ऐं हुन समय अंतिम घड़ी अची वई त अंतमते सो गति छा थींदी। इन करे एवर रेडी जो पाठ पढ़ो। हिकु सेकेंड बि धोखो ॾियण वारो, हिकु सेकेंड बि धोखो ॾियण वारो। त इन करे स्वयं खे विशेष आत्मा सम्झी करे हर संकल्प बोल कर्म करो। हर स्वयं की विशेष आत्मा समझी करे हर संकल्प बोल कर्म करो और सदा रूहानी मौज में रहो। स्लोगन आहे अचल ठहिणो आहे त व्यर्थ ऐं अशुभ खे समाप्त करो। अचल ठहिणो आहे त व्यर्थ ऐं अशुद्ध खे समाप्त करो। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।